अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर रहूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़। त बिजार ख़ान बानो खे अगवा करण में कामयाब थी वियो ऐं हुन वटि हाणे बानो आहे क़ैद में दोस्तों। हू बानो खे झुकाइण जी कोशिशि करे रहियो आहे जीअं हू हुन सां निकाह करे सघे, पर हुन बानो खे झुकाए न सघंदो, छो त बानो खे पंहिंजी हयातीअ खां वधीक पंहिंजी इज़त जी लॻियल आहे दोस्तों। या त बिजार ख़ान वटि हाणे ॿ ऑप्शन आहिनि, या त हू हुनखे मारे छॾे, या त हू हथियार जे ज़ोर ते हुन सां निकाह करे दोस्तों। ईअं बानो हार न मञींदी। जी त दोस्तों ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त सौदे ऐं ज़ीनत में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि दोस्तों। ऐं ज़ीनत हिन चई रही आहे सौदे त जेकॾहिं तूं पलांद जी सोचींदे त पलांद जो माना अंजाम छा थो निकिरे, त जीअं त मल्हार जे अंजाम खां पोइ साले जो अंजाम बि तूं ॾिसी चुको आहीं, वरी तूं पलांद जी तयारी करे रहियो आहीं। जेकॾहिं तो माना पलांद करण जी सोची ऐं कंहिंसां जंग करण जी कोशिशि कई त पोइ मुंहिंजो आसिरो न कर, मां तोसां शादी करण ई नथी चाहियां, मां तोखे विसारे छॾींदुमि। ते त सौदो चवंदो त ठीकु आहे, दोस्तीअ खां वधीक तूं न आई, अगरि तूं मूंखे माना पलांद करण खां रोकी थी, मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त चांडोकी पंहिंजे वालिद साहब जे इज़हार ते स्कूल खोलींदी ऐं ॿार पढ़ाईंदी हुते दोस्तों। त हिकु बहितरीनु तरीक़े सां जीअं हुनजे दिलि मां ॾुखु निकिरी सघे मल्हार जो, ज़र अली जो, त अहिड़े हिसाब सां हू स्कूल खोले रही आहे ऐं ॻोठाणनि खे तालीम ॾींदी दोस्तों, हिकु बहितरीनु अंदाज़ सां पंहिंजे ॻोठ जे ॿारनि खे। जी दोस्तों ॿिए पासे चिबुर ख़ान पलांद करणु चाहे थो, माना बानो खे आज़ादु करणु चाहे थो, हमिलो करे। बहरहाल पहिरियों हुन सौदे जो चवणु आहे त शमीर ख़ान सां मिलां, ऐं सौदो शमीर ख़ान सां मिली चुको आहे। शमीर ख़ान बिजार ख़ान सां ॻाल्हाईंदो त ॻाल्हियुनि तहत तूं बानो खे आज़ादु कर, न त ॿी सूरत में चिबड़ ऐं सौदे वारा तो ते हमिलो कंदा। जी दोस्तों त वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।